वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तुझी नज़र में वो केर हुआ जेके तो वे कुट को ॾेई विया। शहमीर खां सवाइ कंहिं जाम माण्हू नथा थी सघां। पर शमीर सां का तुझी ज़ाती दुश्मनी त आहे ई कोन। तूं त हुनजे मुंहं ते चढ़ी कोन्हे को। पोइ हू तोखे छो माराईंदो? इहा ई ॻाल्हि सम्झ में नथी अचे त शहमीर खे जेतिरो मूं सुञातो आहे त हू लिकी वार करण वारे माण्हुनि मां न आहे। तूं ईअं चवंदो आहीं। शमीर खे मां चङी तरह सुञाणा। तुंहिंजो मतिलबु छा आहे त तूं किथे हुनखे सुञातो आहे? तुंहिंजो मतिलबु आहे त किथे का मुलाक़ात थी आहे, किथे वेठा आहियो, का कचहरी थी आहे? रुखसार जे ज़रिए विच में हुन सां मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं खान बहादुर जे मर्डर खां पहिरियां मुंहिंजी हुन सां हिकिड़ी मुलाक़ात बि थी आहे। खान बहादुर जे क़त्ल तां यादि आयो त मूं सूबेदार खे 2 रुपया ॾिना त शमीर जे पोयां लॻी वञे। हाणे ॾिसो त उहो कहिड़ो रिज़ल्ट थो ॾे। बिजार खान यार, कॾहिं कॾहिं तव्हां हिकु मामूली ॿार थी वेंदा आहियो। भला हिकु ऐसे जो जी छा मजाल आहे जो हू शहमीर खान में हथु विझे। एतिरी हुनजी औकात न आहे। भले हथु न विझे, पर 5-8 ॾींहं मुंहिंजे बंगले ते चकर त हणंदो न। जो शमीर जी ख्वारी सां कहिड़ो मतिलबु? अॼुकल्ह अंधो दौर में हले बिजार खान। इन मामूली ख्वारियुनि ते को बि लेखो कोन कंदो आहे। उहे सरदारी मरीज़ आहे जेके पंहिंजी ॻाल्हि ते सिर घोरे छॾींदा। तुंहिंजे ख़्याल में असीं अहिड़ा तेड़ा सरदार आहियूं? ओहो, वेरी सैड यार सरदार, तूं इन ॻाल्हि खे पाण मथां छो थो खणे? मूं त ई नवां सेखराट जेके नवां सरदार ॾियां। शहमीर जी ॻाल्हि पियो कयां, शहमीर जी, तव्हांजी न। ओके, अल्लाह हाफ़िज़। शमीर साईं, हिकिड़ी ॻाल्हि पुछां, जे नाराज़ न थियो त? न ज़रूर चओ। साईं, इहा छोकिरी भला तव्हांखे वणे थी? मुंहिंजो मतिलबु त चांडोकी लाइ पियो चवां। हाँ, पर हुनजे दिलि में कंहिंजी यादि जो मुदफ़न आहे। साईं, तव्हां हिकु दफ़ा हथ त वधाए ॾिसो। SP जी मौत खां पोइ हू बि उदास थी वई आहे। साईं, थी सघे थो हिन वक़्तु हुनखे सहारे जी ज़रूरत हुजे। मां डिॼां थो किथे मां प्यार जो इज़हार कयां ऐं चांडोकी हर्ट थी ऐं मां हुनखे हर्ट करणु नथो चाहियां। साईं, तव्हां हिकु दफ़ा कोशिशि त करे ॾिसो, थोरो अॻियां हथ वधायो त सही। ठीकु आहे, तूं चवीं थो त मां कोशिशि करे थो ॾिसां। मूंखे अंदाज़ो न हुयो त तूं ज़ीनत हिते मिली वेंदी आहे। सच बि थी त तोखे ॾिठो आहे न, त अॼु मुंहिंजो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़री वेंदो। मां त सॼी ज़िंदगी सुठी गुज़रण जी दुआ कंदी आहियां, ऐं तूं रुगो हिकिड़ो ॾींहुं सुठो गुज़रण ते ख़ुशि आहीं। ज़ीनत, दीदार जो हिकु पल, सच पुछी त जुदाई जे 100 सालनि खां वॾो हूंदो आहे। जुदाई जो ख़्यालु हाणे पंहिंजे ज़हन मां कढे छॾ, छो जो हाणे पाण खे केर बि जुदा नथो करे सघे, छो त बाबा बि असांजे रिश्ते जे लाइ हा करे छॾी आहे। ज़ीनत, तो वारे अबे ते असुल भरोसो ई न आहे मूंखे। केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि अथसि, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि अथसि, कहिड़ो भरोसो कयां हुन ते। केॾी महिल बि बुलट फिरी सघनि था। हिन माई खे मूं अहिड़ा चक्कर खाराया आहिनि जो सभु चक्कर विसरी विया अथसि। दिलि चवंदी आहे दुनिया जा सभु कमकार छॾे सिर्फ़ु तोखे ॾिसंदो रहां, पंहिंजे महबूब खे। सोडा, जॾहिं तूं इहे ॻाल्हियूं कंदो आहीं न त मूंखां ज़िंदगी जा सभु सूर ऐं परेशानियूं विसरी वेंदियूं आहिनि। ज़ीनत, असां ॿई हिक ॿिए जो इलाज आहियूं। बहितर आहे त हर रोज़ तूं मां मिलंदा रहूं। रोज़ मिलंदे रहण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, ऐं उहो आहे असांजी शादी। ज़ीनत, मुंहिंजूं सभु तयारियूं मुकमल आहिनि। बसि ओचितो सालिया जे विछोड़े खां पोइ सच पुछी त दिलि उदास थी वई आहे। को दिमाग़ कमु नथो करे त छा कयां। हिकु बचपन जो दोस्त क़त्ल थी वियो आहे। इहा ॾाढी तकलीफ़ आहे मूंखे। सोडा जो अंदाज़ो बि नथो करे सघे भाउ, साले जी मौत खां पोइ बानो जी कहिड़ी हालत आहे। ज़ीनत, मां सम्झी सघां थो हुनजी हालत खे। ज़ाहिर आहे कुंदर भाउ हुनजो क़त्ल थी वियो आहे। इहो मामूली सदमो न आहे ज़ीनत।
तस्वीरूं ऐं वीडियो तव्हां कंहिं मोकिलिया आहिनि? को अणॼाण नंबर आहे, उन नंबर तां ही वीडियो ऐं फोटू आया आहिनि। रुखसार बेगम, तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी ही तव्हां ने वीडियो ऐं तस्वीरूं छो मोकिलिया अथनि? इहा ई ॻाल्हि त मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे। दरअसल ही जेको वीडियो ऐं तस्वीरूं तव्हां ने मोकिलियो अथनि न, पार्क में जेका तव्हांजी बेइज़ती थी हुई या शमसू सां जेके चोरनि सलूक कयो आहे न, उन्हनि जो उन्हनि वटि पूरो रिकॉर्ड अथई। ऐं इहो तूं गौर सां सोचे ऐं ॿुधी छॾ, इहो केॾी महिल बि तव्हांजूं तस्वीरूं ऐं वीडियो सोशल मीडिया ते अपलोड करे छॾींदई। न न, फोटू सोशल मीडिया ते छो ॾींदा? अहिड़ी तरह त हू पाण बि फासी सघनि था। उन्हनि तस्वीरनि जे करे कहिड़ी मालूमात थी सघे थी जो हू पकड़जी सघनि? हा, मारण वारनि मां त कंहिंजो बि चहिरो ज़ाहिर त कोन्हे। शमसू सां तव्हांजी ज़रूरु ॻाल्हि ॿोल थी हूंदी, उन हवाले सां हुनजो मौक़िफ़ छा आहे? शमसू जे ख़्याल में त इत्तफ़ाक़न इहो वाक़ियो हुओ। लोफर कुझु छोरा हुआ जेके शमसू सां विढ़िया ऐं पाण सां गॾु वठी वियसि। रुखसार बेगम, तव्हांखे मुतमिन करण जे लाइ शमशू भली छा बि चवई, पर इहा ॻाल्हि तोखे ज़ाहिर हुजणु खपे त इन वाक़े दौरान कहिड़ा हथ लिकियल हूंदा। तुंहिंजे ख़्याल में त शमशू मूंखां को सच लिकाए थो? मुंहिंजी सोच मुताबिक़ शमशू मसइले जे तह ते पहुची पोइ तोखे सच ॿुधाईंदो। थैंक यू शामिर। थैंक्स, पर छा लाइ? असांजे कंद जो तोप तोड़ण जो शुक्रिया अदा करण लाइ थैंक यू तमामु नंढो लफ़्ज़ आहे, पर वैसे में दुनिया में का शइ थींदी आहे। सरदार शामिर जी बादशाही जो ख़ैर। सूबेदार, पहिरीं मुलाक़ात में साफ़ लफ़्ज़नि में तोखे सम्झाए चुको आहियां त तोखे मुंहिंजी औताक ते अचण खां पहिरीं मूंखां इजाज़त वठणी पवंदी। नाराज़ छो था थियो सरकार? हिन दर जो सालनि खां नीमक खाधो अथमि, तो दिलि कयो तंहिं करे तव्हां वटि हली आयो न। जंहिंजो तो नीमक खाधो हो न, वो आसमान ॾे रुख़सत थी चुको आहे। हाणे असां न कंहिंखे नीमक खारायूं, न ई गुन ॻाइण जी का उमेद रखो। शमीर साईं, एसपी साहब मूंखे ॾाढो तंग कयो आहे। चवे थो त हफ़्ते जे अंदरि खान बहादुर जी मौत जी का ख़बर वठी ॾे, वधीक तव्हांजी जेका मर्ज़ी। केरु तुंहिंजो एसपी? मां अॼु ई हुन सां मिलणु चाहियां थो। एसपी साहब सां मिलण जी कहिड़ी ज़रूरत आहे शमीर ख़ान? असां पाण में वेही मामले खे रफ़ा दफ़ा था कयूं। पर मूंखे तोसां नाहे वेहणो। तूं वञी बिजार खान सां गॾु वेही, जेको तुंहिंजी लेवल जो आहे। मां पाण ई एसपी सां ॻाल्हायां थो, बल्कि आईजी सां तूं ॻाल्हाए। सरदार शमीर ख़ान, मां तव्हांजो ख़ात्मा आहियां नौकर। तव्हां त नाराज़ थी विया हो। सदाईं मां खान बहादुर साहब जूं दिलि सां ख़िदमतूं कंदो रहियो आहियां। मां तव्हांजी हाज़ुरी दिलि सां ॾियण लाइ तयारु आहियां। तव्हां सिर्फ़ु मूंखां कमु त वठी ॾिठो न। जेकॾहिं तोखे कमु करण जो एॾो ई शौक़ु आहे न, त पोइ शाम जो विजार खान मूंखे लाकअप में खिचे, पोइ मूं घुरियो इनाम अची वठी वञजांइ। सरदार शमीर ख़ान, बिजार खान खे खणण लाइ मूंखे ठोस सबूत त घुरिजे। को केस, का दां, का कूक, का FIR। हुन मरहूम साले जी भेण खे किडनैप कयो आहे। मां छोकिरी खे बयान लाइ मोकिलियां थो, तूं उनखां बयान रिकॉर्ड कराए वठि, बल्कि तूं उनजे घर वञी बयान रिकॉर्ड कराए अच। बाबा जेकॾहिं तुंहिंजी अॼु मां ज़िंदा हुजे हा न, त शायदि मूंखे तोसां अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणियूं हुजनि हा। उहो तोखे सम्झायां त तिर जी गुथी कीअं 100 चोटूं खाईंदी आहे। इन करे बाबा तुंहिंजे मथां विहाम जो ज़ोर रखियो अथमि। महिरबानी करे पंहिंजे ज़िद तां लही वञ ऐं मूंखे नौरोज़ सां ॻाल्हाइणु ॾे। बाबा,
मुंहिंजे लाइ मुंहिंजी मुहबत खां वधीक अव्हां जी इज़त अहम आहे। मां मरी वेंदसि पर कॾहिं बि इहो न चाहींदसि त मुंहिंजे करे अव्हां कंहिंजी अॻियां नंढा थियो। बाबा मां त हर जगह ते नंढो ई थी वियो आहियां। जिन माण्हुनि जा कुंदर कुसिजी वञनि ऐं उन्हनि जा पलाद रहिजी वञनि त उन्हनि जा वारदेन कीअं कंध खणी घुमी सघंदा, कीअं उन्हनि जा कंध उभा थींदा। मां चाहियां थो त हिकु महीनो थी तुंहिंजे विहांउ जो बंदोबस्तु कयां, पोइ ने बिजार ख़ान सां जंग जोटण जो सायो कयां। बाबा तूं मूंखे पंहिंजी कमज़ोरी न सम्झ। तूं वञी पंहिंजी वेड़ कर। मां पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ पाण आहियां ऐं अदा ग़ुलाम रसूल बि त आहे न। बाबा तूं पंहिंजी जॻह ते बिल्कुलु सही आहीं, बिल्कुलु सची आहीं, पर बाबा तव्हां मुंहिंजे दिलि में अटकियल रहंदो, अटकियल। इन करे तुंहिंजे मथां विहांउ जो ज़ोर रखियो अथमि। बाक़ी रहियो गोगो, इन गोगे खे त मां पंहिंजनि मासा त ना मोकिले छॾींदुसि। बसि अलाह अला ख़ैर सलाह। बाबा हिकिड़ो ॿियो रस्तो बि त आहे न। तूं मूंखे चाचे शाह मुराद वारनि जे घर छॾिया, हुते मां बिल्कुलु महफ़ूज़ हूंदसि। न बाबा न, ख़बर छा आहे, तूं उन्हनि जे घर में वेंदीअ न त हुननि जे घर में फितनो फसाद पैदा थी वेंदो। बाबा ही तूं छा थो चवीं? चांडोकी मुंहिंजी अज़ीज़ तरीन दोस्त आहे ऐं भाउ मल्हार त मुंहिंजो अधा साले जहिड़ो भाउ आहे। पोइ भला फितनो कीअं पैदा थींदो? मल्हार शादी करे आयो आहे, उनजी घर वारी ख़ुदा ॼाणे कहिड़ी तबियत जी मालिक हुजे, हरूभरू तुंहिंजे मथां को ग़लति इल्ज़ाम हणी विझे त पोइ छा कबो, छा कबो? मीरा मूंखे ईअं लॻे त कोन थी, पर माण्हुनि जो को भरोसो बि त न आहे। हाँ बाबा चई त सच थो। मां चाचे शाह मुराद वारनि जी पनाह खां तौबा कई। सॼो ॻोठु घुमी फिरी आयो आहे, अञा बि तोखे कुझु यादि न आयो? हैरत आहे। हिन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिकिड़ी बीमारी लॻल आहे जेका बराबरि इलाज खां सवाइ कॾहिं कोन छॾींदी। त पोइ तोखे जल्द खां जल्द कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञिणो पवंदो। अदी चांडोकी शमीर ख़ान खे चयो आहे त दिमाग़ जी कंहिं सुठे डॉक्टर जी पुछा करे ॾे। वरी न माण्हुनि जा वास्ता बि वॾा हूंदा आहिनि मीरा। चांडोकी ॿुधाए पई त हू कंहिं एसपीअ सां मोहबत कंदी हुई जंहिंखे सरदार बिजार ख़ान क़त्ल कराए छॾियो। हिन वक़्तु हू अकेली आहे ऐं ॾुखायल आहे। तव्हां हुनजी शादी छो नथा करायो? ईअं हुनखे सहारो मिली वेंदो। हा पर चांडोकी पंहिंजे फ़ैसिलनि जी ख़ुदि मुख्तियार रही आहे, त बाबा जो ॻाल्हि न ॿुधी, इन करे चांडोकी पंहिंजा फ़ैसिला पाण कंदी आहे। छोकिरियुनि खे एतिरी ख़ुदि मुख्तियारी न ॾियणु घुरिजे, ईअं त उहे भटकी वेंदियूं। हैरत जी ॻाल्हि आहे, अञा ताईं चांडोकीअ खे मानी पचाइण कोन थी अचे। काश मां पंहिंजे गुज़िरियल वक़्त में जाचे सघां त चांडोकी कहिड़े नाज़नि सां भली आहे। मां सम्झी सघां थी, तमामु घणे लाड प्यार जे करे चांडोकी ज़िदी बणिजी वई आहे ऐं हिन लाड जे करे घर जो कम बि न सिखी सघी आहे। चङो हाणे मूंखे तूं इहो ॿुधा, अदा गफ़ूर असां मिलणु कॾहिं थो अचे? छा तूं हुन सां फ़ोन ते राब्तो थियो? अदा अॼु अचण जी ॻाल्हि कई हुई, पर सुबुह खां वठी हुनजो नंबर बंदि आहे। मुंहिंजे ख़्याल में सिग्नल जो चकर हूंदसि। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। कहिड़ो कमु अथई? जेकॾहिं तोखे असां सां रांदि खेॾणी आहे, अच त पोइ रांदि खेॾूं। अरे हेॾे छोरा, मुंहिंजी रांदि खेॾण जी उमिरि आहे। न न, उमिरि त तुंहिंजी मरण जी आहे, पर जहिड़ो अलाए छो ई। अरे बदखलाक, वॾनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे? मां तूं त बिजली जो करंट खंभो ठहे बीठो आहीं। अरे धूड़ अथई मुंहं में, मां कहिड़े चरे खां ॻाल्हियूं थो पुछां? पंहिंजे मुंहुं ते मूंखे बेइज़ती न कर, ॻाल्हि कर। कहिड़ो कमु अथई, केॾे वञिणो अथई? अरे मूंखे इहो ॿुधाए, शाहमुराद जो घर कहिड़े तरफ़ आहे? हा हा, शाहमुराद जो घर सफ़ा सोलो आहे, पर जॾहिं असां वञूं न, असांजे पोयां पोयां अचे। हेॾे छोकिरा त हलो ॻोठ हलो, ॻोठ हलो।
दे तव्हां मुंहिंजे पोयां पोयां जो रोज़ी आई आहे सिधा अचो अचो मुंहिंजे पोयां। माई गामो जी शरारतूं ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदी थियूं वञनि। जेकॾहिं तूं हुनखे हिदायत न कई न त हिकु ॾींहुं अहिड़ो पासींदो जो केरु छॾाइण वारो कोन हूंदसि। ॿ ॾींहं अॻ में मूं वटि बि भॼंदो आयो त गूंगो मारे थो। जेकॾहिं ॿिए हंधों के शिकायतूं आयूं न पोइ असां बि कुझु कोन करे सघंदासीं। ॿुधी पापी? आउं त फाथी आहियां। हा मोए बेचैन नाफरमान के समझाए समझाए थकी आहियां पर मुझे को ॿुधे ई नथो। छा कयांसि भला? असल में न हुनखे कंहिंजा हथ न आहिनि लॻिया, हिन करे मथे में हवा अथसि। वॾी ॻाल्हि आहे, वॾो ॻाल्हाइण सिखी वई आहीं। कंहिंमें हिम्मत आहे? अचे अचे मुंहिंजे पुट खे हथ त लाहे ॾेखारे त ॿाहूं न कपे छॾियांसि। इहे टिकरूं ॾेई छोरे जो मथो ख़राब करे छॾियो थी। वॾी आई आहे माण्हुनि जे ॿाहूं वढण वारी गुंडी। घर में अटे जी लप बि कान लभे, कम वरी शाह राणी। बस कर हाणे बस कर। छितो कंहिं जाइ जो छो जी चितरूं शुरू कयूं अथई? माई तूं गामो जी पुठ भराई करे मुंहिंजो नुक़सान करे रही आहीं। ईंदे वेंदे माण्हुनि सां मस्तियूं ऐं छेड़खानियूं थो करे, इहो सुठो अमल आहे? अरे कयो छा आहे मुंहिंजो पुट? अची सभिनी खे बाहि लॻी अथव। नालो त वठी ॾेखारियो मुंहिंजे पुट जो। ही कयो अथसि, हू कयो अथसि। सदको वञा पंहिंजे बच्चे जे नाले तां। हर को आयो पियो आहे, सड़ी मुआयो। अच्छा बियो 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 हिन मूंखे यार किथे वठी आया आहिनि? हा तोसां कहिड़ो मसइलो आहे? हेॾिया कम ॾिसी न असांजो छॾ करे असां न कोठिया पाछा माण्हू। ही तव्हां मूंखे कहिड़े ॻोठ में वठी आया हो? मूंखे इहो ॿुधायो त शाहमुराद खान जो घर किथे आहे? हिन ॻोठ में ई शाहमुराद जो घर आहे। भला ॿुध, तूं खान बहादुर जी क़बर ते हलंदे? अड़े छोरा चाबा न कर, मूंखे खान बहादुर जी क़बर सां कहिड़ो कमु आहे? अड़े छोरा मूंखे इहो त ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे भला? मुंहिंजो नालो गामू सचार आहे। असां ई सभु मुंहिंजा दोस्त तोखे रोलण आया आहियूं। कीअं मुंहिंजा दोस्त? हा मूंखे तव्हांजी चालाकी पसंदि आई। तव्हां कंहिंखे बि बेवकूफ़ करे सघो था। तोखे कावड़ नथी अचे? असां तोखे पूरो ॻोठ रुलायो आहे, पोइ बि तूं असांखे ख़र्ची थो ॾी। लॻे थो त तोखे असां ॿारनि सां प्यार आहे। हलंदो सो? मूंखे ॿारनि सां ॾाढो प्यार आहे। तूं वञी ऐं ॿारनि खे बिस्किट पापा होटल ते चांहि पीआर। अचे वठ। कमु थी वियो, असांजो कमु थी वियो। अरे अब्बा अरे बस भला। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सूबेदार साहब ख़ैर त आहे? छोकिरी खां बयान वठण आयो आहियां। बयान? छा जो बयान? पहिरियों छोकिरी खे सॾ त पोइ मां तोखे ॿुधायां थो। छा? अंदर अचो। मां थी ॿारों खे सदो कयां। ख़ैर त आहे न? परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे, तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। ओ बानो। जी बाबा जी। बाबा बाहर अच। हले बाबा हले। मिस बानो, मां तव्हांजो बयान वठण आयो आहियां। बाबा ही कहिड़े बयान जी ॻाल्हि थो करे? पिणे खे का ख़बर कोन्हे। हेॾां मूंखां पुछा कर त मां तोखे ॿुधायां। जी ॿुधायो। तोखे बिजार खाना जा माण्हू अगवा करे विया हुआ। उन ॾोह जी मूंखे FIR कटणी आहे। तोखे थाणे ते अचण जी तकलीफ़ न ॾिनी अथमि, तंहिं करे मां पाण आयो आहियां। मूंखे त कंहिं बि अगवा न कयो। तव्हां ही कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियो? सॼी दुनिया खे ख़बर आहे त तोखे बिजार खान अगवा कयो। बाबा हिन खे का ग़लति फ़हमी थी आहे। मूंखे को बि बयान नाहे ॾियणो, ख़ासि करे हिन साहब जी पसंदि जो त बयान बिल्कुलु बि न। ॾिस छोकिरी, सूबेदार साहब तव्हां मूंखां ज़ोरी को बि कूड़ो या मनपसंदि बयान नथा वठी सघो।
बिजार ख़ान सां जेकर तव्हांजी का ज़ाती दुश्मनी आहे त वञी पंहिंजे मुंहुं निबरो, मूंखे विच में इस्तेमाल करण जी का बि ज़रूरत नाहे। शिबर ख़ान तुंहिंजी छोकिरी त मुंहिंजी का बि ॻाल्हि कोन थी ॿुधे। तव्हांखे ख़बर आहे त मूंखे हिते कंहिं मोकिलियो आहे? सूबेदार साहब तव्हांखे कंहिं मोकिलियो आहे? सरदार शमीर ख़ान जे हुकुम ते मां बानो खां बयान वठण आयो आहियां। हिन जे बयान खां पोइ मां बिजार ख़ान खे लाकअप कंदुसि। सूबेदार साहब शमीर ख़ान जो हुकुम असांजे अखियुनि ते, मुंहिंजी धीउ जंहिं ॻाल्हि ते अटकी बि आहे न, या जंहिं ॻाल्हि ते ज़िद कंदी आहे त हुनखे केरु बि रोके न आहे सघंदो। जेकॾहिं हीउ बयान नथी ॾियणु चाहे त हरूभरू हुन ते ज़ोर त कोन्हे न। महिरबानी करे तव्हां ॿियो को फ़रियादी हथु कयो। चङो ठीकु आहे, मां हलां थो। माशाअल्लाह। मूंखे हिन शामीर ते अॻे ई घणी कावड़ हुई। बसर जो जा लुची हरकत कई थिए न, ईअं सम्झ बंदड़ बाहि ते पेट्रोल हारियो अथई। कुझु बि थी वञे, मां हिकु दफ़ो हुन सां ज़रूरु मिलंदुसि। अगरि मिली न सघी त फ़ोन ते ॻाल्हाईंदुसि। ख़बर त पियो हुनजे ॻाल्हाइण सां कहिड़ो वर्ताव थो मिले मूंखे हुनजो। हैरत आहे शम्स तोते, जंहिं शख़्स तुंहिंजी हेॾी इंसल्ट कराई, कहिड़े मुंहं सां तूं हुन सां मिलंदे? ॿुध सुधो ई वहम गुमान में तो जहिड़ा अहमक माण्हू ई दुश्मनियूं पैदा कंदा आहिनि। को बि कमु करण खां पहिरियां हुनजो असर ऐं नतीजे जो जाइज़ो वठिणो पवंदो आहे। मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां शम्स। बग़ैर कंहिं नोटिस जे, सबूत जे ऐं गवाह जे खामखा जूं दुश्मनियूं न पालजनि त बहितर आहे। शमीर ख़ान खां मिलण खां पोइ मां इहो बि जाइज़ो वठंदुसि त इन कार्रवाई में कंहिं दोस्त नुमा दुश्मन जो त सायो न आहे। शम्स जेकॾहिं तुंहिंजो इशारो मोॾां आहे त मां हर सफ़ाई ॾियण जे लाइ तयारु आहियां। न बिचार साईं, तव्हां ते त शक करण जो मां सोचे बि नथो सघां। तूं ॻाल्हि कुझु अहिड़े नमूने कई माना खाइज़ अंदाज़ में, मूं सम्झो तुंहिंजो इशारो बिजार ख़ान तरफ़ आहे। अम्मा ओ मुंहिंजी थी चवां जितो वञे कुर्बान थे आते हो मुंहिंजे गामड़ खे केरु विड़ियो अथई? अलाए कंहिं हिकिड़ो नओं माण्हू मूंखे पहुचण आणी वियो आहे। अलाए किथे किथे धकिया अथई, हिते हिते हिते। पर तोखे मारियो कीअं आहे जो एॾियूं रड़ियूं पियो करीं? अलाए केरु, मां न सुञातो। नओं बि ॾिसण पियो अचे। छा पियो करे त चाचे शामरात जो घर किथे आहे? हाँ पर उन्हें मोए तो के मारियो कहिड़ी ॻाल्हि तां? ज़रूर तो का हरकत या मस्ती कई हूंदी। अम्मा असल में उन चाचे शामरात जो बि पुछो। असां बि छोरा पाण में रांदि पिया खेॾूं, मां हुनखे सॼे झंग में झोरे घुमाए फिराए कोट वठी आयोमांसि, उते बि रुलायोमांसि। उन खां चिड़ी पियो न मूंखे पहुच न आई। ओ मुंहिंजी अम्मा। सवेर मूं चयो पिया न, जेकर ही न सुधरो न ही अञा मोचड़ा खाई ईंदो। अरे केरु हाणे त तुंहिंजो बचियल हुयो छा? मुंहिंजे पुट खे मार खाराई अथई, को नालो त वठे साह न कढी छॾियासि। सदको वञाई मुंहिंजा बच्चा। हाँ हिनखे मारियो अथनि, तूं वरी ख़ुशि थी ॾंद थी टेड़ी रन? चुप करे बीह हिते। सड़े दी मूताई सड़े दी सणा दी वॾो को परिस्तान शहज़ादो आहे, सणा थी। अजीब ॻाल्हि आहे सुठा, साले बेदर्दीअ सां मारिजी वियो ऐं तव्हीं सभु कुझु बि न करे सघियो। नोरोज़ा सम्झण जी कर। बिचार ख़ान खे मारण को आसान कम न आहे। सोडा जगरे माण्हू पंहिंजे सिर तां हथ खणे कुझु बि मुश्किल न आहे। हा तूं शायदि सही तो चईं। मां सही न पर तसदी सां थो चवां त साले जा सभु दोस्त कुटी खाइण वारा मजनू हुआ। जेकॾहिं रत ॾियण वारो को हुजे हा, हींअर ताईं हुनजो पलांत रहियल कोन हुजे हा। सोडा हाणे तूं अची वियो आई न त इहो ख़ैर जो कमु तूं कर। सोडा साले पंहिंजी ज़िंदगी मां मूंखे धिका ॾेई न कढे हा ऐं पानो खां मूंखे परे न करे हा। ऐं ॾुखे वक़्त में मां हुनजे अॻियां रुक जी दीवार थी हुनजो साथ ॾियां हा। मतिलबु त हुनजा दर तां तुंहिंजो जेकॾहिं मतिलबु पूरो थिए हा त पोइ तूं हुनजे कमु अचे हा, ईअं न? सोडा मूं त बानू सां प्यार कयो। जेकॾहिं हू असांजे रिश्ते खे क़बूल करे हा, असांजे रिश्ते खे क़बूल करण जे बजाए हुन मूंखे दोस्ती में ताना ॾिना ऐं बानो खे क़त्ल करण जो डपु विझी मूंखे मुल्क छॾण ते मजबूर कयो। इन ॻाल्हि में साले सरासर ग़लति हुयो ऐं ॿियो त मूं यार हुनखे सम्झायो हुयो, घणो सम्झायो हुनखे मूं। ख़ैर आहे सोडा, हिकु मरी वियल माण्हूअ जा कहिड़ा पाप ॻणजनि।
मां पंहिंजो खेसि ॾुख माफ़ कयांसि थो अल्लाह सां बच कंदुसि आमीन। बानू ॾाढो तकलीफ़ था वक़्तु गुज़ारियो हूंदो ऐं हिकु मुंहिंजो मुल्क छॾण वारो सूर मथां वरी कंहिं ईअं ॿुधायसि त मां कंहिं रोड हादसे में मरी वियो आहियां पर यार बानू केॾी तकलीफ़ सां गुज़री हूंदी। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।